वेलकम बैक नाज़रीन। मुझे टेलीलाइन ते जॉइन किया है ज़ैन सुमरो साहब, तज्जिया निगार अकेडमिक आहिनि। ज़ैन साहब तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। थैंक यू मुजराब। सुप्रीम कोर्ट रिव्यू जजमेंट एंड ऑर्डर एक्ट जेको आहे तव्हांखे पाण ख़बर आहे, तुंहिंजो इतलाक़ माज़ी जे फ़ैसिलनि ते पवंदो, रिलीफ मिलंदो नवाज़ शरीफ़ के, जहांगीर तरीन के, हाणे अपील जो हक़ त मिली वियो उन्हनि खे। जी मीर साहब, अॼु जेको आहे हियरिंग जे दौरान सुप्रीम कोर्ट जो रिव्यू ऑफ जजमेंट्स एंड ऑर्डर एक्ट 2013 इहो सुप्रीम कोर्ट लाइ शौक़ हुयो कि उहो पास थी वियो आहे। ऐं पास थियण जी मुराद लास्ट हुनजी स्टेज रहे थी जेको प्रेसिडेंशियल असेंट हूंदो आहे, उहो असेंट कल्ह मिली वियो। इहो सभिनि लाइ शॉकिंग हुयो कि प्रेसिडेंट हुन ते ज़रूर को वापसि कंसल्टेशन लाइ मोकिलींदो आहे असेंबली खे या हुन ते डिले कंदो आहे, उहा का डिले न थी। ऐं इट कॉट एवरी वन ऑफ गार्ड, माना हर कोई जो है हका बका रहिजी वियो, कीअं थी वियो। त अॼु इलेक्शन कमीशन जो लॉयर जॾहिं आर्ग्यू करे पोइ पंहिंजो केस, उनजी चौथी डेट हुई हियरिंग जी, त उनजे दौरान ई AGP इहा ॻाल्हि सुप्रीम कोर्ट खे ॿुधाई। लेकिन इन जो बैकग्राउंड इहो हुयो कि पोयनि 4 हियरिंग सां इलेक्शन कमीशन जे लॉयर खे सुप्रीम कोर्ट इहो ई चए पई त तव्हां रिव्यू में आया हो, रिव्यू जो स्कोप सफ़ा लिमिटेड हूंदो आहे, उन में असां केस ॿीहर न ॿुधंदा आहियूं या नवां आर्ग्यूमेंट्स एंटरटेन न कंदा आहियूं। असां रिव्यू में सिर्फ़ु इहो ॾिसंदा आहियूं कि का मेजर इलीगैलिटी, का शइ ओमिट त न थी वई आहे सुप्रीम कोर्ट खां, ऐं दैट्स इट। रिव्यू एतिरो ई हूंदो आहे त तव्हां नवां आर्ग्यूमेंट्स छो था कयो। इन ई बैकग्राउंड में सुप्रीम कोर्ट खे अॼु AGP जॾहिं ॿुधायो कि नओं हिकिड़ो लॉ पास थी वियो आहे ऐं उन लॉ जे तहत उन जा फीचर्स इहे आहिनि कि तव्हां जेको बेंच आहे उहो सिटिंग बेंच उनखे नथो ॿुधी सघे, इट हैज़ टू बी अ लार्जर बेंच। ठीकु आहे, इहा पहिरीं ॻाल्हि थी। ॿी ॻाल्हि इहा थी वई कि जेको रिव्यू हूंदो उहो अपील वांगुरु हूंदो। ठीकु आहे, ॿी इहा ॻाल्हि थी, अपील वांगुरु हुजण जो मतिलबु आहे कि नवां फैक्ट ऐं नवां क्वेश्चन ऑफ लॉ रेज़ थी सघनि था अपील जे तरफ़ रिव्यू जी हियरिंग में। ऐं लास्टली इहो कि जेके पुराना ऑर्डर्स पास थिया आहिनि आर्टिकल 184(3 या सो मोटो जुरिसडिक्शन में, उन्हनि ते बि उन्हनि जी एग्रीव पार्टीज़ खे बि रिव्यू जो हक़ मिलंदो इन लॉ जे तहत, ऐं 60 ॾींहंनि जे तहत उहो फाइल करे सघनि था। त अॼु खां उहो टाइम शुरू थी वियो आहे। मां इहो सम्झां थो कि 1-2 ॾींहंनि में ज़रूरु कंहिंजी तरफ़ां इहो चैलेंज थींदो ऐं जेके हालात हलनि था PTI ज़रूरु हुनखे चैलेंज कंदी ऐं सुप्रीम कोर्ट हिनखे टेकअप कंदी। ऐं 1 जून ते असां ॿुधो आहे कि सुप्रीम कोर्ट वरी जेको सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर बिल हुयो जेको पहिरियों आयो हुयो, जंहिंमें बेंच जी फॉर्मेशन जे मुताबिक़ ॻाल्हियूं कि बेंच कीअं फॉर्म थींदी, चीफ जस्टिस पाण बेंच नथो फॉर्म करे सघे, उनखे रीहियरिंग लाइ सुप्रीम कोर्ट जेको आहे 1 जून ते फिक्स करे छॾियो आहे। त हाणे इहो जेको नओं कानून अॼु साम्हूं आयो आहे उन में बि कुझु चैलेंजिस आहिनि। फॉर एग्जाम्पल, जे कुझु कानूनदान इहे चवनि था कि हिकिड़ो रिव्यू ऐं अपील में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु हूंदो आहे। त तव्हां रिव्यू खे अपील जे बराबरि कीअं था खणी अचो कि इहो अगरि कानून में रिव्यू जी गुंजाइश आहे कॉन्स्टिट्यूशन में, त इनखे रिव्यू जी शेप में रखो। थोरो घणो प्रोसीजरल तव्हां अॻियां पोयां शयूं करे था सघो, लेकिन तव्हां इनखे रिव्यू जे बजाए प्रॉपर अपील ठाहे छॾियो आहे, इहो इलीगल आहे। इहो कुझु हद ताईं वैलिड पॉइंट आहे। जेके हालात असां ॾिसूं था, अफ़सोस सां जेके बेंच आहे उन्हनि जी इंक्लिनेशन थोरी प्रो इमरान ख़ान क्लब जी तरफ़ आहे ऐं उहो कोई न कोई बहानो ॻोल्हे हर अहिड़े रिलीफ खे स्टॉप करनि था, हॉल्ट करनि था जेको PDM खे या फेडरल गवर्नमेंट खे मिली सघे थो अगेंस्ट इमरान ख़ान या अगेंस्ट द इलेक्शन। त मां इहो सम्झां थो अचण वारे 1-2 ॾींहंनि में का न का पिटिशन ईंदी ऐं 1 जून ते जेका ऑलरेडी पिटिशन पुराणे जेको बिल स्टे थियो उन सां टैग थी वेंदी ऐं सुप्रीम कोर्ट इन्हनि मामलात खे ॿीहर खणंदो। ऐं अॼु छो त सुप्रीम कोर्ट लाइ हिकिड़ी नई ॻाल्हि हुई ऐं नओं मामिलो साम्हूं अची वियो, त उन्हनि इंडेफिनिट पीरियड लाइ रिव्यू जी अॼु जी हियरिंग खे एडजर्न करे छॾियो आहे। ऐं मां सम्झां थो सुप्रीम कोर्ट इनखे हिन वक़्तु बहितर सम्झे थी कि पहिरियों असां इन नए कानून जे मामले खे निपटायूं, छो त ईअं त प्रोसीडिंग न हली सघंदी, पोइ नए कानून जे मुताबिक़ हलाइणी पवंदी। या त उन नए कानून खे सेटिसाइड कंदा या नए कानून खे पंहिंजी जॻह ते उहो पंहिंजी जॻह ते रहंदो, त पोइ नए कानून जे मुताबिक़ अपील ईंदी ऐं नए रिव्यू ईंदो ऐं नए कानून जे मुताबिक़ बेंचिस ठहंदी।
सही। अब इन जो मतिलबु त इन में हाणे अपील जो हक़ नवाज़ शरीफ़ के जहांगीर तरीन के जेके ॿई वॾा अहम आहिनि, हिकिड़ो स्पेस उन्हनि खे मिलंदो लॻे थो तव्हांखे? जी बिल्कुलु स्पेस मिलंदो, हिन में कोई शक जी गुंजाइश ई न आहे। इवन मां सम्झां थो ही कानून ई इन करे आंदो वियो आहे कि उन्हनि जे जजमेंट्स खे रिव्यू कयो वञे, हिकिड़े लार्जर बेंच जी तरफ़ां उन्हनि खे राय ॾिनो वञे। ऐं सेकेंडली जेके आर्टिकल 63A जी जेको रिव्यू आहे जंहिंजे तहत पंजाब में इमरान ख़ान जी गवर्नमेंट ठही, उहो रिव्यू बि इफेक्ट थींदो, उहो मामिलो बि हिन में ॿीहर अची थो सघे। ऐं इहो सुप्रीम कोर्ट खे डिसाइड करणो पवंदो कि उहो असां फ़ैसिलो इंटरप्रिटेशन सही ॾिनी या न ॾिनी, जंहिंजे नतीजे में वोट्स डिस्काउंट थिया PTI जे मेंबर जा, ऐं पंजाब में ख़ान साहब जी हुकूमत आई है, हमज़ा शहबाज जी गवर्नमेंट खे जेको आहे ख़तमु कयो वियो, त इलाही मामला खुली ईंदा। ऐं ऑब्वियसली जॾहिं इहो मामिलो इहो एक्ट चैलेंज थींदो त सुप्रीम कोर्ट इन ॻाल्हि खे ज़रूरु इहो एतिराज़ खणंदी कि तव्हां हिकिड़ो अहिड़ो कानून खणी आया हो जंहिंमें आर्टिकल 184(3) में अॼु खां पहिरियों जेतिरा फ़ैसिला थिया हुननि जी अपील अची सघे थी, त पोइ त असां ॿियो को कमु सुप्रीम कोर्ट में करे ई न सघंदासीं। अहिड़ा अलाए केतिरा लाताज़ाद फ़ैसिला थिया आहिनि आर्टिकल 184(3) में, पोइ त फ्लड गेट्स खुली वेंदा। इहो सवाल बि ज़रूरु टेकअप थींदो, लेकिन इन जो बैकग्राउंड इहो आहे कि पोइ कोई 40 सालनि खां जेके डिफरेंट हल्का आहिनि ऐं वकला बिरादरी आहे, उन्हनि जी तरफ़ां इहे एतिराज़ आया आहिनि कि तव्हां सुओ मोटो जुरिसडिक्शन में हिकिड़ो डायरेक्टली हिकिड़े मैटर खे टेकअप कयो था ऐं रूए ज़मीन ते कंहिं कानून में हुनजी अपील न आहे। आख़िरी कोर्ट ई उहा आहे, पहिरीं हियरिंग बि उहा आहे। इहा ज़्यादती आहे लिटिगेंट सां, इहा ड्यू प्रोसीजर ऐं फेयर ट्रायल जे ख़िलाफ़ आहे कि तव्हां अपील जो हक़ ई न ॾिनो आहे, ठीकु आहे। ऐं इवन यूनाइटेड नेशंस बि आर्टिकल 184(3) में पावर जे एक्सरसाइज़ खे सुमोटो जे पावर जे एक्सरसाइज़ ते एतिराज़ खयो 2017 में। त इहा अॼु जी डिबेट न आहे, इहा इलाही अरसे खां डिमांड हिकिड़ी रही आहे। मां त सम्झां थो PDM गवर्नमेंट खे इहो पहिरियों ई करणु खपे हा, बजाए हिन जे के हाणे करनि, उहा ईंदे ई इहे शयूं करे छॾंदा त उन्हनि ते को एतिराज़ न वठंदा कि हू हिकिड़ो सिलेक्टिव रिलीफ वठण लाइ करंदा। बहरहाल देर आई दुरुस्त आई, इहो कानून अची वियो आहे ऐं इहो कानून हिन वक़्तु मुल्क जी नीड ऑफ द टाइम आहे, इन खे प्रिवेल थियणु घुरिजे। ऐं जेके बि फ़ैसिला, तव्हां मिसाल वठो नस्ला टावर जो जेको फ़ैसिलो थियो ऐं उन नतीजे में हिकिड़ी बिल्डिंग जंहिंमें माण्हू रहनि पिया उनखे डिमोलिश करण जो ऑर्डर ॾिनो वियो, उन्हनि खे का अपील न हुई, ठीकु आहे। ऐं जेका इहा ज़्यादती आहे कि हिकिड़ो फ़ैसिलो तव्हां सुप्रीम कोर्ट करे छॾियो ऐं हुनजी का बि अपील न हुजे ऐं उहो कोर्ट ऑफ फर्स्ट इंस्टेंस हुजे पाण ई, त इहा डिमांड हमेशह खां रही आहे। हाणे ॾिसूं था हिकु ॿिनि ॾींहंनि में छा शयूं अनफोल्ड थियनि थियूं। सही। अब हिकु ॿ शयूं ॿियूं बि वॾी अहम आहिनि। हिकु त पंजाब इलेक्शन, तव्हांखे पाण ख़बर आहे वॾो अहम इहो हिकिड़ो यानी कि केस सुप्रीम कोर्ट जे साम्हूं आहे ऐं उनजो ऑर्डर बि तव्हांजे साम्हूं आहे। हिकु इहा ॻाल्हि। ॿी तव्हांखे ख़बर आहे त ऑडियो लीक कमीशन खे उनखे बि मुअतल कयो, छाजे करे चीफ जस्टिस साहिब जो असेंट न हुयो उन में बि। छा चवंदो? ॾिसो, तव्हां पहिरियों इलेक्शन जी ॻाल्हि कई। इलेक्शन जो हिकिड़ो ऑर्डर जेको 8 अक्टूबर जी इलेक्शन लाइ इलेक्शन कमीशन तरफ़ां आयो हुयो, ऐं उन ऑर्डर खे सुप्रीम कोर्ट में पिटिशन हिकिड़ो सुओ मोटो खयो वियो ऐं सुप्रीम कोर्ट उन ऑर्डर खे नल एंड वॉइड करे चयो 90 डेज़ में इलेक्शन करायो ऐं पोइ 90 डेज़ खां थोरो बहुत डेविएशन लाइ उन्हनि 14 मई जी डेट ॾेई छॾी। सही। उहो ऑर्डर जेको आहे उहो इम्प्लीमेंट न थी सघियो, उनजी काफ़ी वजूहात आहिनि। पहिरीं ॻाल्हि इहा आहे कि सुप्रीम कोर्ट खे डिमांड कई हुई कि तव्हां फुल बेंच ठाहियो, जेका सिटिंग बेंच आहे हिन ते यकीन ऐं कॉन्फिडेंस न आहे सभिनी पार्टीज़ खे, त सुप्रीम कोर्ट न ठाही हिकिड़ी 8 मेंबर जी बेंच, या 3 में पहिरियों 7-9 माण्हू हुया, कॾहिं 7 कयूं, वरी 3 कयूं, हिकिड़ो मज़ाक ठाहियो वियो सुप्रीम कोर्ट जो। ऐं उन ते जॾहिं फ़ैसिलो आयो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त पोइ इन्हनि इहा फ़ैसिला कॉन्फिडेंस इंस्पायर न कंदा आहिनि अवाम में, ऐं उहो तव्हां ॾिठो कि सुप्रीम कोर्ट उन्हनि खे इम्प्लीमेंट न कराए सघी अञा ताईं। ऐं हिन वक़्तु ताईं बि इहा सूरत आहे, छो त इलेक्शन कमीशन जो इहो चवणो कि सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन जे आर्टिकल 218 जे तहत जेको हुनजो इख्तियार आहे कि फ्री एंड फेयर एंड इम्पार्शियल इलेक्शन उन्हनि खे मेक श्योर करणा आहिनि। इलेक्शन कमीशन सम्झे थी
कि इन सूरत हाल में जो इंतशार जी सूरत हाल में जॾहिं तव्हां 9 मई जा इवेंट ॾिठा, फ्री एंड फेयर इलेक्शन नथी थी सघे ऐं फाइनेंसिस बि अवेलेबल न आहिनि, सिक्योरिटी बि अवेलेबल न आहे, त हिन वक़्तु उहो मामिलो मां सम्झां थो बैक बर्नर में हलियो वियो आहे ऐं सुप्रीम कोर्ट फुल पंहिंजे ज़ील एंड ज़ेस्ट सां उहो पंहिंजा ऑर्डर्स इन्फोर्स कराइण में नाकाम वई आहे। इहो ई अगरि फुल बेंच सां कराए वठंदा त हुन में हिकमत हुई। फुल बेंच जो ऑर्डर कॾहिं बि का गवर्नमेंट उनखे वायलेट न करे सघे हा। हुनजे पोइ हिकिड़ी फोर्स हूंदी आहे, हिकिड़ी यूनाइटेड स्ट्रेंथ शो थींदी आहे जजिस जी। त पहिरीं ॻाल्हि त इहा थी हुई इलेक्शन जी। हाणे ॿियो इशू जेको तव्हां चयो कि कमीशन वारो हुयो, कमीशन वारे इशू में सभिनि खां पहिरियों एतिराज़ इहो आहे कि चीफ जस्टिस साहिबु पाण बेंच ते वेही रहियो जॾहिं हुनजी मदर इन लॉ जी ऑडियो रिकॉर्डिंग हुई। उन्हनि इहो चयो कि पाण त वेहणु हुनखे न खपे हा, छो त इहो कानून आहे नीमो यूडेक्स इन कॉज़ा सुआ। इहो हिकिड़ो लैटिन प्रिंसिपल आहे जेको चवंदो आहे कि नो मैन कैन जज इन हिज ओन कॉज, कि कंहिं बि जज जो अगरि इंट्रस्ट आहे कंहिं बि तरीक़े सां की केस में, उहो हुन केस जो फ़ैसिलो नथो करे सघे। त हिन में त डायरेक्टली इंट्रस्ट इन्वॉल्व हुयो जस्टिस बंदयाल जो। त सभिनि खां पहिरियों फेयरनेस इक्विटी डिमांड करे पई कि तो हो बेंच खां अलॻि थी वञनि हा। ख़ैर हो न थिया। बड़ी महिरबानी, वॾी महिरबानी, टाइम लिमिट आहे, वॾी महिरबानी। न ब्रेक जो टाइम छा, ब्रेक खां पोइ